साईं शेख साहब भी चयो तो कुछ पंहिंजे उन मुतलिक़ ॿुधायो। अचानक मूंसां बि कुछ ॾींहंनि खां हिकिड़ो अजीब हादसो थी पियो। असांजे सिंध धरतीअ जो बहितरीन शाइर इस्लाम, ईअं खणी सम्झो त मां छा उन जी ॻाल्हि कयां। हिकिड़ो सालिह इंसान मोहतरम शाइर इस्लाम अब्दुल हफ़ीज़ उलरो, अल्लाह ताला उन जे क़बर जे मथां किरोड़ा रहम जमीअ नाज़िल फरमाए। अचानक उन्हनि जी वफ़ात थी वई। उन जे वफ़ात मूंखे बि ॾाढो ॾुखाए विधो। हालांकि शेर कुझु चयो न, माउ खे तूं न रंजाईंदो कर, मात हस्ती वॾी आहे। उलरा हफ़ीज़ आहे भागनि वारो, इहो उलरो हफ़ीज़। खोड़ सारा सहाबा चई ॿियनि मुख़्तलिफ़ मामलनि ते तौबा करे माहौल ते मदीनतुल मुनव्वरा में रूह खे राहत मिली आहे मुस्तफ़ा जे शहर में। इहो ठाहीं बि उते मदीने पाक में वेही। वरी अल्लाह ताला मूंखे मौक़ो ॾिनो त मां इहो पनो खणी इमामुल अंबिया जे रोज़े अतर जे साम्हूं पधर ते वेही पहिरियों शुरूआत इन शेर जी उते कई। उहो अचानक असां खां जुदा थी वियो। अल्लाह खां दुआ था कयूं त अल्लाह ताला शला उन जे क़बर ते बि रहम जा मींहं नाज़िल फरमाए। बसि हाणे टाइम घणो थी वियो, मां घणो कुझु सोचियुमि पे, पर न, हाणे टाइम सफ़ा अहिड़ो थी वियो आहे जो मूंखे बि ॾुख थो थिए जो तव्हांखे एॾो इंतज़ारु करायां। बसि उन जे चंद सिटूं उन जूं ॿुधायूं। आख़िरी उन मच कचहरी कराई मुंहिंजे मुतालिक़। हुन चयो त मच कचहरीअ ते रूह रिहाण, इहो बि को शायदि को हिकिड़ो लफ़्ज़ आहे अहिड़ो, उन कराई। उहो 2 हफ़्ता खनि अॻु में उन में हिकिड़ो शेर उहो ॾिनई। पोइ चई त साईं मां शेर त मां ठाहियो आहे, पर इहो मां तव्हांजे हवाले थो कयां। इहो हाणे मुंहिंजो शेर न आहे, अॼु इहा मिल्कियत तव्हांजी थी वई। मामिलो मुंहिंजो। अॻु में असांजे मोहतरम सोहराब गोपांग तव्हांजे जामशोरे जो आहे, उन बि मुंहिंजी पूरी ज़िंदगी जी अकासी कई। 50 उन बि ईअं चयो आहे त ॻाईंदे सना उसरी विया, 50 वरह गुज़री विया, से नक्श अंदरि उकरी विया, 50 वरह गुज़री विया। उहो शेर बि मुंहिंजो रिकॉर्ड ते आहे ऐं हीउ शेर बि ॿिए अंदाज़ में रिकॉर्ड ते आहे। पर अॼु मां उन मरहूम खे यादि कंदे वरी उन जो बि थोराइतो थियां थो। उहे ॿोल उन वारा, अकासी मुंहिंजी। चवां थो उहो थोरो तवजो। मुस्तफ़ा जी मदह पढ़ंदे अध सदी गुज़री वई, मुस्तफ़ा जी मदह पढ़ंदे अध सदी गुज़री वई। हमद चवंदे नात चवंदे, हमद चवंदे, हमद चवंदे नात चवंदे अध सदी गुज़री वई। मुस्तफ़ा जी मदह पढ़ंदे अध सदी गुज़री वई, मुस्तफ़ा जी मदह पढ़ंदे अध सदी गुज़री वई। इनक़िलाबी शाइरीअ खे जुर्रती आवाज़ में, इनक़िलाबी शाइरीअ खे जुर्रती आवाज़ में बातिलन खे चोट ॾींदे, बातिलन खे चोट ॾींदे अध सदी गुज़री वई। मुस्तफ़ा जी मदह पढ़ंदे अध सदी गुज़री वई। हमद चवंदे नात चवंदे, हमद चवंदे, हमद चवंदे नात चवंदे अध सदी गुज़री वई। मुस्तफ़ा जी मदह पढ़ंदे अध सदी गुज़री वई। कॾहिं सांघड़ कॾहिं कंबर, सुबुह घर में शाम थर में, कॾहिं सांघड़ कॾहिं कंबर, सुबुह घर में शाम थर में। ईअं सफ़र में, ईअं सफ़र में हलंदे हलंदे, ईअं सफ़र में, ईअं सफ़र में हलंदे हलंदे अध सदी गुज़री वई। मुस्तफ़ा जी नात पढ़ंदे अध सदी गुज़री वई। मुस्तफ़ा जी मदह पढ़ंदे अध सदी गुज़री वई। हमद चवंदे नात चवंदे, हमद चवंदे, हमद चवंदे नात चवंदे अध सदी गुज़री वई। मुस्तफ़ा जी मदह पढ़ंदे अध सदी गुज़री वई। वाज़ सां गॾु नात जलसनी जी त हूंदी सूहा, वाज़ सां गॾु नात जलसनी जी त हूंदी सूहा।
आलिमन सां उथंदे वेहंदे आलिमन सां उथंदे वेहंदे अधु सदी गुज़री वई मुस्तफ़ा जी नात पढ़ंदे अधु सदी गुज़री वई हमद चवंदे नात चवंदे हमद चवंदे नात चवंदे अधु सदी गुज़री वई मुस्तफ़ा जी मदह पढ़ंदे अधु सदी गुज़री वई वक्त कहिड़ो भी हुजे हालात कहिड़ा भी हुजन वक्त कहिड़ो भी हुजे हालात कहिड़ा भी हुजन हक़ जो आवाज़ ॾींदे हक़ जो आवाज़ ॾींदे अधु सदी गुज़री वई मुस्तफ़ा जी मदह पढ़ंदे अधु सदी गुज़री वई हमद चवंदे नात चवंदे हमद चवंदे नात चवंदे अधु सदी गुज़री वई मुस्तफ़ा जी मदह पढ़ंदे अधु सदी गुज़री वई अणगणिया एहसान आहिनि पाक परवर जा सदा अणगणिया एहसान आहिनि पाक परवर जा सदा इश्क अरबिय मंझ रहंदे इश्क अरबिय मंझ रहंदे अधु सदी गुज़री वई मुस्तफ़ा जी मदह पढ़ंदे अधु सदी गुज़री वई हमद पढ़ंदे नात चवंदे अधु सदी गुज़री वई मुस्तफ़ा जी मदह पढ़ंदे अधु सदी गुज़री वई मान मिलियो मुस्तफ़ा जे नात जे मान मिलियो मुस्तफ़ा जे नात सदके अणमयो मान मिलियो मुस्तफ़ा जे नात सदके अणमयो नातिए गुलशन में जीअंदे नातिया गुलशन में जीअंदे अधु सदी गुज़री वई मुस्तफ़ा जी नात पढ़ंदे अधु सदी गुज़री वई हमद चवंदे नात चवंदे हमद चवंदे नात चवंदे अधु सदी गुज़री वई मुस्तफ़ा जी मदह पढ़ंदे अधु सदी गुज़री वई आहे खुशबख्ती इहा इमदाद जी अब्दुल हफीज आहे खुशबख्ती इहा इमदाद जी अब्दुल हफीज नात जे दुनिया में ईंदे नात जे दुनिया में ईंदे अधु सदी गुज़री वई मुस्तफ़ा जी मदह पढ़ंदे अधु सदी गुज़री वई हमद चवंदे नात चवंदे अधु सदी गुज़री वई मुस्तफ़ा जी मदह पढ़ंदे अधु सदी गुज़री वई अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला तकब्बुर ऐं वॾाई खां बचाए नंढड़े खां वठी रब साईं चूंड कई मूंखे रब में उमेद आहे त इंशाअल्लाह मुंहिंजो पोरियो क़बूल आहे अल्लाह जे दर हूअं बि पाण फरमाए त आना इंद ज़न अब्दी महबूब दस उम्मतन खे त जहिड़ो मूं में गुमान कंदा मुंहिंजो अल्लाह में उमेद आई आहे गुमान इहो आहे त इंशाअल्लाह रब मुंहिंजे पोरे खे क़बूल कयो आहे ऐं क़बूल कंदो हर एक अंदाज में ॿुधायमि तव्हांजे आॾो बिरोही जुदा बलोची जुदा इंग्लिश जुदा फारसी जुदा अरबी जुदा उर्दू जुदा सिराइकी अरबी में चयमि हिकिड़ो शेर कहिड़ो हसनैन करीमैन मौलाना अब्दुल्ला चांडी चई ला हुस्न बिला हसन ला नज़र बिला आइन ला हुस्न बिला हसन ला नज़र बिला आइन ला बुद्द मिन हुसैन ला बुद्द मिन हुसैन ला बुद्द मिन हुसैन ला बुद्द मिन हुसैन
لا حسن بلا حسن لا نظر بلا عین لا بد من حسین لا بد من حسین سبت النبی آل نبی و علی سبت النبی آل نبی و علی حسنین حسینین شبیرین نظیرین حسنین حسینین شبیرین نظیرین لا حسن بلا حسن لا نظر بلا عین لا بد من حسین لا بد من حسین کہ امروز مراد امداد خدا تو شکر کیا دل سان ادا امروز مراد امداد خدا تو شکر کیا دل سان ادا ہر طرف سے آتی ہے صدا العید عطا العید عطا من اہل نئی انعام بدم من اہل نئی انعام بدم ہی خاص خدا جو آہ کرم اب دور ہوئے سب درد و علم الروح دنا والغم فنا امروز مراد امداد خدا تو شکر کیا دل سان ادا ہر طرف سے آتی ہے یہ صدا العید عطا العید عطا دلڑی نمانی کو مدینے ہے جامنا دلڑی نمانی کو مدینے ہے جامنا مدینے ہے جامنا ول نہیں آمنا دلڑی نمانی کو مدینے ہے جامنا سرائے کی چاہیے ختم نبوت اونا زیہا زیب نہ سرور پابو ختم نبوت اونا زیہا زیب نہ سرور پابو کلمہنی نہ شدہ بارے رحمت نادر پابو مدنی مصطفیٰ مدنی مصطفیٰ ہو مدنی مصطفیٰ چار مکنڈا مہر نہ رنگے روح راحت ملا چار مکنڈا مہر نہ رنگے روح راحت ملا انا آتینا کل کوثر خواجہ رہبر پابو مدنی مصطفیٰ مدنی مصطفیٰ ہو مدنی مصطفیٰ نندانی گندانی فض مازہ خدمت خنانی نندانی گندانی فض مازہ خدمت خنانی جنت رب تائر خودش رمازہ فض و فض شوزانی نندانی گندانی فض مازہ خدمت خنانی ماروا مدینہ میرا مدینہ ماروا مدینہ میرا مدینہ دل دے میں لوٹ گئے لوگ بھی مدینہ ماروا مدینہ مدینہ نواب تھے مکہ گل گلابی مدینہ نواب تھے مکہ گل گلابی تھے لوگ لا جواب تھے موتی مدینہ ماروا مدینہ ماروا مدینہ میرا مدینہ دل دے میں لوٹ گئے لوگ بھی مدینہ ماروا مدینہ اللہ کو دعا ہے تو اللہ تعالیٰ تمام کے بے عرض تک میں اللہ تعالیٰ کو دعا ہے تو اللہ تعالیٰ باقی حیاتی بے اخلاص اساں سچائی اساں امام الانبیاء جی مدح سنا میں وقت گزارنے جی توفیق عطا فرمائے اللہ کو دعا ہے تو اللہ تعالیٰ سبنی کے امام الانبیاء جی صحیح نمونے سے تابعداری نصیب فرمائے السلام علیکم ورحمت اللہ